नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर में ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर जे ॻोठ माकन कोरी में नामालूम चोर उस्ताद असगर काज़ी ऐं लतुफ़ काज़ी जे घरनि जी छित ऐं दीवार खे खाट हणी लखे रुपए जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानपुर में सरदार अली मलाणो पंहिंजी रिपोर्ट में। पुरमार वेझो ॻोठ आहे माकन कोरी, जंहिंमें ॿिनि ॻोठनि उस्ताद असगर अली काज़ी ऐं लुतुफ़ अली काज़ी जे घरनि जी छित ऐं दीवार के नामालूम चोर खाट हणी रोक रक़म समेत लखे रुपयनि जो सामान चोरी करे आसानी सां फरार थी विया आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि पारां चोरी जो इतला सुबुह जो खानपुरमार पुलिस ऐं शाहपुरमार पुलिस खे ॾिनो वियो। उनखां पोइ शाहपुरमार पुलिस वाक़े वारे हंधि पहुती, जंहिं बाद ॻोठाणनि पारां चोरनि जा पैरा खणी रवाना थी विया। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हुयो त असांजे ॻोठ में पुलिस पिकट हुजण बावजूद बि चोर आसानी सां असांजे ॻोठ में दाख़िल थियनि था ऐं चोरी रोज़ जो मामूल बणियल आहे। मां अव्हांखे वधीक ॿुधायां त कुझु ॾींहं पहिरियां बि साॻे ॻोठ मां पोरियत मुनीर अहमद लाशारी जे घर खे खाट लॻी हुई, जंहिं सबबु सोन ऐं लखे रुपयनि जी मालियत जो सामान चोराए वियो हुयो, पर खानपुरमार पुलिस हिन ॻोठ जी चोरी वापस कराइण में नाकाम रही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।